टंडरियाम में ॻोठ मुराद जमाली जे रवासियुनि पारां अॻूणे IG सिंध ग़ुलाम हैदर जमाली जी ॾाढाइनि ख़िलाफ़ हैदराबाद में प्रखास रोड ते ब्लॉक करे धरणो हणी छॾियो। रवासियुनि जे धरणे सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अॻूणे IG ग़ुलाम हैदर जमाली जे हथियारबंदनि जी चढ़ाई, औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद, घरनि ते कब्ज़ो करे ॻोठाणनि खे ॿाहिरि कढी छॾियो। अॻूणे IG ग़ुलाम हैदर जमाली ऐं संदसि पुटु आदिल जमाली जे हथियारबंदनि घरनि ते चढ़ाई कई आहे, औरतुनि ऐं ॿारनि जी तज़लील करे घरां कढी छॾियो आहे ऐं घरनि ते कब्ज़ो करे वरितो आहे। अॻूणे IG असांजो मारूसी हक़ खसे रहियो आहे ऐं हाणे घरनि ते बि कब्ज़ो करे वरितो आहे। असां 17 सालनि खां उन ॻोठ में वेठल आहियूं जेको कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। ॻोठाणनि जो एहतजाज। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।